एफआर इन जे मथा अकबर जे मथा जेका दाख़िल थियण खपे आ करन सुल्तान वारन वरी बराम जे मथा केस दाख़िल करे वॾी ग़लती कई आ। चाचा नवाब हाणे भला असां रईस अकबर मथां केस दाख़िल कयूं। हाणे पुलिस वारी पंहिंजा हथरातूं बि केस ठाहींदी त जेको आहे तव्हां माना अगवा करायो आहे तव्हां लिकायो आहे। वरी पुलिस चवंदी कॾहिं तव्हां कंहिंजे मथां केस दाख़िल था करायो कॾहिं कंहिंजे मथां केस था दाख़िल करायो। पुलिस का आहे न वैल आहे हिनखे छॾाइण लाइ असांखे कुझु न कुझु करणो पवंदो। चाचा नवाब जेकॾहिं असां ईअं ई ओताक ते बीठा हूंदासीं न त गोराम कॾहिं बि वापसी न ईंदो। दाऊदी इहा तूं सोराना पक सम्झ त गोराम खे अगवा अकबर खान करायो। इहा ख़बर पए त अकबर खान जो वास्तो कंहिंसां आहे उनखे चई ऐं हुन मथां ज़ोर रखारायो। राजन केस में हथ विझंदासूं त पुलिस अकबर खे कान थी ॿधियो सघे ऐं हुन केस ई लुड़ी वेंदो पंहिंजो। न त पोइ हमारा गॾु करे पाणे हमिलो करायूं अकबर खान जे मथां। चाचा नवाब को बि अहिड़ो माण्हू कोन थो सुझे जेको अकबर खान खे मञाए। चाचा नवाब तव्हां हिकु चकर रईस सां मिली ॾिसो थी सघे थो तव्हांजो चयो मञे। अकबर खान सां मिलण फज़ूल आहे ऐं हुन में उहा थूम ई कान कंहिंखे सुञाणण वारी त अख ई कान अथसि। उन सां मिली कयूं छा उन मां कुझु बि कोन वरंदो। हाणे असांखे को ॿियो रस्तो वठणो पवंदो। दिल चवंदी आ दिल पर भर में यारो जे ॿियो हुजे न हुजे पर भर में यारो जे। हीअ दुनिया दर्द